पुराणियूं यादूं पुराणियूं यादूं जा सोहणा नबी सरदार पौज़ामिन हिन हरणीअ जो अॼु नामे ख़ुदा नंगदार पौज़ामिन हिन हरणीअ जो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम पुराणी यादूं में हिकु दफ़ो अवां सभिनी खे भलीकार। मां आहियां अवां जो पंहिंजो मेज़बान शाहनवाज़ अली क़ादरी। ऐं अॼु असां सां सिंध जी बहितरीनु शख़्सियत गॾु आहे। इंशाअल्लाह अॼु तव्हांखे सिंध जो बहितरीनु नातख़ान आहे फ़क़ीर मज़हर अली ख़ासि अली ताहिरी साहिबु नक्शबंदी साहिबु। इंशाअल्लाह साईं जन सां गुफ़्तगू कंदासीं ऐं साईं जन खां नातख़ानी जे हवाले सां पुछंदासीं। साईं जन नातख़ानी जो आगाज़ कॾहिं खां कयो, साईं जन जा उस्ताद कहिड़ा हुआ, साईं जन जी पैदाइश कॾहिं थी, साईं जन जी मसरूफ़ियत छा आहे। त हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा। अचो त हलूं था साईं जन सां गुफ़्तगू जो सिलसिलो बाइक़ाइदे शुरू कयूं था। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। साईं कहिड़ा हालनि, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह साईं, तव्हांजी दुआऊं। सभ खां पहिरियां साईं तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था। बिस्मिल्लाह। अल्लाह ताला तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। आमीन आमीन। तव्हां बहितरीनु सिंध जी शख़्सियत आहियो ऐं फ़क़ीर मज़हर ख़ासि अली जे नाले सां पूरी सिंध में मशहूरु आहियो। अल्लाह ताला तव्हांखे अञा मज़ीद कामयाबी अता फ़रमाए। आमीन आमीन। ये नवाज़िशूं, ये करमनि मुंहिंजे आका जा, जी मुंहिंजा साईं। एहसान जो बसि पंहिंजी सना पंहिंजी ज़िक्र में असांखे इहा ड्यूटी लॻाई आहे, उन महबूब जो सदको आहे। सुभान अल्लाह। उन जा करम बेशक बेशक। साईं काफ़ी जेके नातख़ान आहिनि उन्हनि खे ॿुधंदड़ जेके हूंदा आहिनि उन्हनि जा चाहींदड़ जीअं हूंदा आहिनि। जी जी साईं। त अवां जा बि जेके चाहींदड़ आहिनि काफ़ी असांखे यूट्यूब ते कमेंट्स बि कंदा आहिनि, जीअं फ़क़ीर मज़हर ख़ासि अली साहिब जूं नयूं नातूं मोकिलियो या उन्हनि जे बारे में कुझु असांखे ॿुधायो, ज़िंदगी जे बारे में उन्हनि सां कचहरी कयो, गुफ़्तगू कयो। त अॼु अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो एल्बम बि रिकॉर्डिंग थी वियो आहे। इंशाअल्लाह उहो बि हिन चैनल ते मिलंदो। सभ खां पहिरियां तव्हां खां इहो पुछंदासीं त तव्हां नातख़ानी जो आगाज़ कॾहिं खां कयो? साईं अल्हम्दुलिल्लाह नातख़ानी जो आगाज़ मां पढ़ंदो हुउसि स्कूल में, तक़रीबन 7वीं 8वीं क्लास खां वठी। स्कूल में असेंबली जे दौरान अञा इहो एतिरो शौर न हूंदो हो। असेंबली जे दौरान उस्ताद असेंबली में जेकॾहिं थी हाई स्कूल में अक्सर असेंबली थींदी, पर जीअं थींदो आहे स्कूल में उते तिलावत खां बाद में हिकिड़ी नात जेका आजिज़ खां पढ़ाई वेंदी हुई, मूंखे अॼु बि यादि आहे। उर्दू में नात हूंदी, मूंखे हिकिड़ी नात ईंदी हुई, मुझे दर पे फिर बुलाना मदनी मदीने वाले, मैं इश्क भी पिलाना मदनी मदीने वाले। वॾो हिकिड़ो सुकून ईंदो हो। पोइ आहिस्ता आहिस्ता पोइ मुंहिंजी जेका ही थोरो जेको माना पॉपुलर इंसानु थींदो आहे, अॻिते वधंदो आहे या मशहूरु थींदो आहे, नालो थींदो आहे, त इन स्कूल जे लेवल ते हिकु मुक़ाबिलो थियो नातख़्वानी जो। त उन नातख़्वानी जे हिसाब सां ज़िले लेवल ते हर स्कूल जा जेके ज़िले ते जेके स्कूल हुया उन में आजिज़ फस्ट नंबर आयो हो। साईं इमदाद साईं, बल्कि साईं दादन फ़क़ीर साईं जी नात हुई, या मोहम्मद मुस्तफ़ा दीदार जूं खोलिज दरियूं भर झला तोखे ॾिसी आजूं थियनि ऐबन भरियूं। इहा नात अल्हम्दुलिल्लाह आजिज़ खे फस्ट पोजीशन इन नात जे ज़रिए हासिलु थी। उनखां बाद में नात पढ़ण जो शौक़ु ऐं जज़्बो, पोइ मुंहिंजो मुर्शिद अलाहाबाद शरीफ़ कंडियारे में सजण साईं दरबार ते, उते नात पढ़ण जो मौक़ो नसीब थियो। पोइ आहिस्ते आहिस्ते ईअं सरकार जी सना में अॻिते क़दम वधियासीं। कहिड़ो साल हो तक़रीबन? सर इहो तक़रीबन 1998 खां 1998 खां 98 जी ॻाल्हि आहे, 98 99 इहा शुरूआत हुई मुंहिंजी अल्हम्दुलिल्लाह। माशाअल्लाह माशाअल्लाह। तव्हांजा साईं नातख़ानी में उस्ताद कहिड़ा हुया? सर अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो आइडियल उस्ताद तमामु मायानाज़ नातख़्वान साईं सैयद फ़सीउद्दीन सुहरवर्दी साहिबु। उनखे मां हिकु पंहिंजो आइडियल नातख़्वान सम्झी करे उनखे ॿुधी करे ऐं मां उनजा जेको सो नातूं जेके अपनाईंदो हुउसि ऐं उनजी तिर्ज़ में नात तमामु गुनगुनाईंदासीं। अल्हम्दुलिल्लाह अॼु बि साईं जूं नातूं पढ़ंदा आहियूं, दिलि खे सुकून ऐं राहत मिलंदी आहे। माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह।
जीअं बाक़ाइदे सिखिया वठिबी आहे उस्ताद खां, उन में तव्हांजो कहिड़ो उस्ताद आहे? ईअं उस्ताद बाक़ाइदे वेही खां सिखिया आजिज़ न वरिती आहे। अच्छा। बाक़ी जेके बि मुंहिंजो ईमान आहे, जेके बि मूंखां सीनियर आहिनि, मूंखां मथे आहिनि, नंढा आहिनि, वॾा आहिनि, सभु मुंहिंजा उस्ताद आहिनि। वाह वाह माशाअल्लाह, तमामु बहितरीनु। इहा हिकिड़ी तव्हां फ़क़ीरी वारी ॻाल्हि कई। अल्हम्दुलिल्लाह अलाह ताला तव्हांखे ख़ुशी आबाद रखे। तव्हां हर माण्हू खे अहिड़ी मोहबत ॾींदा हो जो उन्हनि जी दिलि में अव्हांजो घरु थी वेंदो आहे। माशाअल्लाह, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। पुराणियूं यादूं, पुराणियूं यादूं। इंसान जो किरदारु आहे, इंसान जो अख़लाक़ आहे, हीअ त महबूबनि जो ज़िक्र आहे। ही अलाह वारनि जेका उन्हनि जे सदके या मदीने वारे मीर जी जेको हीउ ज़िक्र नसीब आहे असांजे, बसि जेसीं ताईं जान हूंदी जान में नात पढ़ंदासीं नबीअ जे शान में। बाक़ी इंसान उहो थी हले, छो जो अक्सर असां जॾहिं नातूं पढ़ंदा आहियूं स्टेज ते हिकिड़ा हूंदा आहियूं, ॾिसण वारा सवें हज़ारे हूंदा आहिनि, त असांखे पंहिंजो किरदारु अहिड़ो रखिणो आहे जो ॾिसी करे असां मां माण्हू सिखनि। जेके असां ई ईअं वॾाई हूंदी या फ़क़ीरी तबियत जो हिसाब सां मोहबत सां माण्हू न हलंदो त माण्हू बदज़न थी वेंदा। त इन सां मोहबत सां हलणु खपे, सरकार जो ज़िक्र सां, त माण्हू ॾिसी करे उहे ख़ुदि बि सरकार जो सनागर थियणु चाहिनि त असां सरकार जा सनागर थियूं। वाह वाह माशाअल्लाह, तमामु बहितरीनु तव्हां ॻाल्हि ॿुधाई। नातख़ाने में तव्हांजा शागिर्द तव्हां पैदा कया न या न, इन जे बारे में कुझु ॿुधाईंदा? साईं अल्हम्दुलिल्लाह, अर्ज़ु इहो आहे त जेके बि दोस्त मूंसां गॾु हलिया आहिनि, कॾहिं बि उन्हनि खे इहो मूं अहसासु नाहे ॾियारियो त मां तव्हांजो उस्तादु आहियां जी जी, ऐं तव्हां मुंहिंजा शागिर्द आहियो। उन्हनि खे ईअं दोस्तनि वांगुरु अल्हम्दुलिल्लाह मोरे शहर सां हिते ई वाबिस्ता अदा मुमताज़ अली चन्ना ताहिरी साहब, उहो तक़रीबन 10-12 साल आजिज़ सां गॾु हलियो। उन खां बाद में फ़क़ीर शोएब अली तुन्यो साहब जो खानवाण खां जी जी, ऐं उन खां बाद हींअर जेको मूंसां गॾु आहे अदा मंसूर अली भट्टी ताहिरी साहब जी, ऐं ईअं ॿियो अदा शाहनवाज़ अली खोसो ताहिरी साहब, अदा गुलज़ार अली खोसो। उन खां अलावा ॿिया काफ़ी अल्हम्दुलिल्लाह सरकार जा सनागर आहिनि जेके शागिर्द थी रहिया आहिनि। पर अल्हम्दुलिल्लाह हुननि खे इहो अहसासु असां न ॾियारियो त मां तव्हांजो उस्तादु आहियां, तव्हां मुंहिंजा शागिर्द आहियो। हिकिड़ो दोस्ती वारो माहौल ई रहियो इन में, छो जो शागिर्द जी हौसला अफ़ज़ाई बि थींदी। उनखे कॾहिं बि मातहत न रखियोसीं त मां तव्हां मुंहिंजा शागिर्द आहियो। माशाअल्लाह, तमामु बहितरीनु तव्हां ॻाल्हि ॿुधाई। ॿियो साईं, तव्हां खां इहो सुवालु आहे त नातख़ानी खां अलावा अव्हांजी मसरूफ़ियत छा आहे? जी साईं, नातख़ानी खां अलावा अलाह जा एहसान आहिनि। उते पंहिंजो घर में किताब जुलसाज़ बाइंडिंग जो कमु कंदो आहियां, वांदखाई में जुलसाज़ी जो कमु। इन खां अलावा ॿी का मसरूफ़ियत बसि सरकार जी सना में ई अल्हम्दुलिल्लाह एहसाननि जो टाइम घटि हूंदो आहे। बसि वांदखाई में इहो सरकार जेको किताबनि जी तव्हां ते करम आहे सरकार जो, केॾीमहिल किथे केॾीमहिल किथे सरकार जी सनाख़ानी कयो पिया। अलाह साईं अञा तव्हांखे इज़त अता फ़रमाए। आमीन आमीन। साईं, तव्हां खां इहो पुछंदासीं त तव्हां कहिड़ी दरगाह सां वाबस्ता आहियो, तव्हां कहिड़े साईं जा फ़क़ीर आहियो? अल्हम्दुलिल्लाह, इन जो को माण्हू जेके ॾिसण वारा पाण ई सम्झी वेंदा त मां हिकु अलाह वारनि जी जो ग़ुलाम आहियां। दरगाह अलाहाबाद शरीफ़ कंडियारो साईं हज़रत महबूब सजण साईं, उन अलाह वारे कामिल वली जी ग़ुलामी नसीब आहे। अल्हम्दुलिल्लाह, उन्हनि जा दस्तबैत मुरीद आहियूं, ख़ादिम आहियूं, ख़िदमत गुज़ार। बसि जेसीं ताईं ज़िंदगी आहे इन्हनि जी ग़ुलामी में। साईं जन खां कॾहिं साईं तव्हां ज़िक्र शरीफ़ वरितो, नातख़ानी खां अॻु में या बाद में? साईं 1997 में अल्हम्दुलिल्लाह मां हुज़ूर क़िबला आलम सजण साईं खां ज़िक्र वरितो। रमज़ान पाक जो महीनो हुयो। जी साईं। ऐं 27 जी राति आजिज़ को दोस्त मूंखे ईअं वठी हलियो, छो जो इन खां पहिरियां निमाज़ जे वेझे या माना दीन जे पासे का ई हिन पासे ख़बर न हुई। त रमज़ान पाक जी तॾहिं 27 चंड जी 27 जो हर महीने माहवार प्रोग्राम थींदो दरगाह अलाहाबाद शरीफ़, उते अल्हम्दुलिल्लाह दोस्त आजिज़ खे वठी वियो। पोइ सॼी राति इबादत निमाज़, रमज़ान पाक जो महीनो, अल्हम्दुलिल्लाह तहज्जुद नफ़िलात। सुबुह जे टाइम ते हुज़ूर क़िबला आलम मुर्शिद करीम जन ख़िताब फ़रमायो, त उहो ख़िताब जेको साईं जन कनि पिया उहो
मां पाण ॾे बि महसूसु कयां त इहो साईं जन सिर्फ़ु मूंखे पिया चवनि, ॿी आवाम खे न, सभु ऐब इहे सभु जेके ॻाल्हियूं सिर्फ़ु मूंखे पिया था फ़रमाइनि। पोइ उतां खां वठी मुंहिंजी ज़िंदगी तब्दील थी ऐं अल्हम्दुलिल्लाह इन मोहबत में सरशार थियासीं। सरकार जी सुन्नत चहिरे ते सजाईसीं। दस्तार का को आलिम न आहियूं, हाफ़िज़ न आहियूं, सभु अलाह वारनि जी निगाह करम आहे, उन्हनि जे आंगुर जो कमाल आहे त अॼु चहिरे ते ॾाढी आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह मथे ते दस्तार ही उन्हनि जो फैज़ आहे, उन्हनि जी माशाअल्लाह साईं, माशाअल्लाह, तमामु बहितरीनु तव्हां ॿुधायो त सिंध जे कामिल हस्ती हज़रत साईं सॼण साईं जा तव्हां फ़क़ीर आहियो। साईं जन खां तव्हां ज़िक्र वरितो, साईं जन तव्हां ते ख़ासि महिरबानी कई। अलाह ताला साईं जन जो फैज़ ता क़यामत ताईं जारी सारी करे। इंशाअल्लाह जल्दी असां डॉक्यूमेंट्री हिकिड़ी ठाहींदासीं दरगाह अलाहाबाद जे सिलसिले में। इंशाअल्लाह उहा बि हिन चैनल ते तव्हां ॾिसंदा। ऐं फ़क़ीर मज़हर ख़ासकेली तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी जे बारे में ॿुधायो। हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा। पुराणियूं यादूं, पुराणियूं यादूं। साईं अव्हां खां हिकिड़ो अहम सुवालु आहे मुंहिंजो त नात ख़ान जे लाइ अहम शयूं कहिड़ियूं आहिनि? नात ख़ानी जे लाइ उहे तव्हां ॿुधायो। सुभान अल्लाह, तमामु हिकिड़ो अहम सवाल तव्हां कयो ऐं जंहिंजी अॼुकल्ह जेको हीउ दौरु हली रहियो आहे जी तमामु ज़रूरत बि आहे। जी साईं। अल्हम्दुलिल्लाह साईं, पहिरीं ॻाल्हि इहा त जेको सना ख़ान मुस्तफ़ा थो सॾाए, जी साईं, ऐं सरकार जो सनागर हुजे, जी जी, पहिरीं ॻाल्हि त चहिरे ते सुहारी लाज़मी आहे। सुभान अल्लाह। ॿी ॻाल्हि दस्तार जेका सरकार जी सुन्नत आहे। जेकॾहिं महबूब सां मुहबत जो इज़हार कजे थो त ज़ाहिर उन महबूब जी जहिड़ो ई चहिरो बणाइजे त सुठी ॻाल्हि आहे। ऐं नात ख़ाननि खे इहा मुंहिंजी ज़रूरु मोदबाना ऐं निमाणो ऐं दोस्त भाइरनि वारो अर्ज़ु आहे त सरकार जा सनागर हक़ीक़त में ईअं ई हुअण त वधीक बहितर आहे। खीर में खंडु, जी साईं, खीर में खंडु हूंदो। हू अल्हम्दुलिल्लाह असांजे अखियुनि जो ठार आहिनि सरकार जा सनागर, पर जेकॾहिं सरकार जो सनागर हुजे ऐं चहिरे ते सुहारी हुजे, दस्तार हुजे, 5 वक़्त निमाज़ पढ़े, ईअं न हुजे त सरकार जी नातूं वग़ैरह पढ़े ऐं निमाज़ न पढ़े, 5 वक़्त निमाज़ पढ़े। छो जो असां हिकिड़े क़िस्म जा मॉडल आहियूं। असांखे ॾिसी करे ॿिया माण्हू इहा ॻाल्हि अपनाईंदा। सही सही। त इन जो वधि में वधि ख़्यालु रखिजे। जो साईं नात ख़ानीअ में केयर कजे या न? घणा माण्हू चवंदा आहिनि चांवर न खाइजनि या नात ख़ानी में किरी तव्हां कहिड़ी कंदा आहियो? बिल्कुलु साईं, हक़ीक़त आहे केयर लाज़मी आहे। थधो पाणी जेको सो घटि यूज़ कजे। ऐं जेकॾहिं चांवर जे लाइ चवनि था, चांवर जे खाई बि वञे त कलाकु सवा कलाकु चांवर खाइण खां बाद में पाणी न पीए, जी साईं, नुक़सानु न ॾींदो चांवर। ऐं देग जो जेको सो भत आहे उहो नुक़सानु ॾी सघे थो, बाक़ी अच्छा जेके घर जा चांवर बॉइल थियल आहिनि उहे नुक़सानु न ॾींदा। बसि थोरो रियाज़ लाज़मी आहे। रियाज़ कंदो रहे त अल्हम्दुलिल्लाह गलो न वेहंदो या ख़राबु न थींदो आहे। चवण सां चवंदो रहंदो, इश्क बि वधंदो वेंदो ऐं गलो बि सेट थींदो वेंदो अल्हम्दुलिल्लाह। माशाअल्लाह। फ़क़ीर मज़हर अली ख़ासकेली ताहिरी साहिबु तव्हांखे नात ख़ानी जे हवाले सां भलियूं ॻाल्हियूं ॿुधायूं। असल में नात ख़ान हुजणु कीअं खपे? साईं खे मां पुछो त इंशाअल्लाह साईं मूंखे तमामु बहितरीनु जवाबु ॾिनो। जेका मुंहिंजी दिलि में हसरत हुई, जेका ख़्वाहिश हुई, साईं अव्हांखे जवाबु ईअं ॾिनो। इंशाअल्लाह उन ते अमल कंदासीं त असां तव्हांजा बेड़ा पार थी वेंदा। साईं तव्हां खां मां हिकिड़ो सुवालु कयो नात ख़ाननि जे हवाले सां। हाणे तव्हां खां हिकिड़ो सुवालु कंदुमि, जेकॾहिं उन जो जवाबु ॾींदा त ऐं जेके ॿुधनि था उन्हनि खे बि तव्हां हिकिड़ो पैगाम ॾियो हिन वीडियो ज़रिए। त जेके नात ख़ान अॼुकल्ह नातूं पढ़नि था, अक्सर करे शाइरनि जी शिकायत हूंदी आहे त उहे आख़िरी मिसरा में नालो नथा वठनि। उन्हनि जे बारे में तव्हां छा चवंदा? ऐं ॿियो जेके नवां शाइर आहिनि, शाइरियूं कनि था, उन में ॿियनि जा नाला आणनि था, नात ख़ान बि ईअं कनि था, उन्हनि जे बारे में छा ॿुधाईंदा? साईं माशाअल्लाह, बिल्कुलु अॼुकल्ह इहो तमामु घणो हले पियो। छो जो मीडिया जो दौरु आहे, सभु को रिकॉर्ड करे ओॾी महिल ॿुधूं था, दिलि आज़ारी ॾाढी थी थिए। दोस्त जेके शाइर आहिनि, हज़रात जेके महिनत करे सरकार जी नात ठाहिनि मुहबत सां ऐं उनजो नालो नथा वठनि, इहो बिल्कुलु ॾुख जी ॻाल्हि आहे। छो जो
नाले वठण सां हुनजी हिकिड़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं हुनजी दिलि अञा चवंदी त मां अञा लिखां सरकार जे शान में ऐं हुनजी महिनत जेका नालो न वरितो वञे या हुनजे नाले जी जॻह ते पंहिंजो नालो या कंहिं ॿिए दोस्त जो नालो उनखे उनजी ख़ुशामद करे उनजो नालो रखियो थो वञे, इहा तमामु दिलि आज़ारी आहे। माशाअल्लाह हिन वक़्तु असांजी सिंध में ॾिसो केतिरे तमामु भलोड़ शाइर आहिनि, जंहिंमें उस्ताद साईं अब्दुल रहीम अज़मी साहब, साईं मखणो फ़कीर, साईं उस्ताद साईं मीरल गिलाल साहब ऐं ॿिया काफ़ी असांजा जेके नई जनरेशन में मोरो खां अदा रियाज़ अली जोयो साहब, साईं जावेद अली मोराई साहब, माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ॾिसो नई जनरेशन में तमामु सुहिणा लफ़्ज़ ऐं जेके हर माण्हू खे हर नात ख़्वान खे सम्झ में अची था वञनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा अहम ॻाल्हि सरकार त तव्हांजे अॻियां मां पेश कयां जी साईं त नात ख़्वान दोस्त जेके नातूं पढ़नि था त उहा अहिड़ी शाइरी पढ़नि जंहिंमें लफ़्ज़ सम्झ बि अचनि, जेको मौज़ू हुजे उन मौज़ू मुताबिक़ जेको थल में मौज़ू लिखियो थो वञे ऐं मिसरनि में जेको मौज़ू आहे उहो साॻियो हिकिड़ो ई हुजे। थल में मौज़ू हिकिड़ो ऐं मिसरनि में ॿियो, त तमामु हिकिड़ी माण्हू अहिड़ा नात ख़्वान आहिनि दोस्त जेके कच्ची शाइरी पढ़नि था त पोइ दोस्त असांखे चवनि था या ॿिया माण्हू जेके ॿियनि ते असरु थो पवे त हीअ कहिड़ी शाइरी आहे। पोइ छो जो शाइरी में के अहिड़ा लफ़्ज़ लिखिजी था वञनि शाइरनि खां जेके पढ़ण सां नात ख़्वान बि गुनाहगार, पढ़ण वारो बि त लिखण वारो बि गुनाहगार थिए। त वॾे एहतियात सां तमामु ॿुधण वारा आलिम दीन ऐं जेको सो ॿुधण वारा सभु मुअज़्ज़िज़ माण्हू हिकिड़ा पढ़ियल लिखियल वॾा एडुकेट पोइ सवाल था कनि त कहिड़ी शाइरी, पर उन्हनि गुज़ारिश आहे त मयारी शाइरी पढ़ी वञे त सभु को ॿुधी करे ऐं उन्हनि जी दिलि ख़ुशि थिए। वाह वाह, तमामु बहितरीनु तव्हां जवाबु ॾिनो। अक्सर ईअं थिए थो हिकिड़ो नात ख़ान जेकॾहिं करे थो त सभिनी नात ख़ाननि ते उहो असरु पइजी थो वञे, माण्हुनि जी ज़हन में वेही थो वञे त हीउ फलाणो बि ईअं फलाणो बि ईअं करे हिकिड़ो थो पर पोइ हुनजो माना सभिनी खे थो अची वञे। तमामु बहितरीनु जवाबु ॿुधायो। अलाह ताला तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे, असांजी दुआऊं आहिनि। तव्हां खां पुछंदासीं असांजे हिन सिंध डिजिटल स्टूडियो ऐं असांजे प्रोग्राम जे लाइ छा चवंदा? माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह, ॾिसंदा रहंदा आहियूं साईं मीडिया ते सिंध डिजिटल स्टूडियो तमामु बहितरीनु, काफ़ी नवां नात ख़्वान नज़र ईंदा आहिनि। तव्हांजी महिनत खे सलाम आहे। उन्हनि खे बिना कंहिं लालच जे, बिना कंहिं वठण जे तव्हां उनखे घुराए हिते जेको सो उन्हनि जूं नातूं रिकॉर्ड कराए। माशाअल्लाह ख़ासि किरदारु अदा जावेद अली भी मोराई साहब जेको वॾी महिनत करे तमामु हिकिड़े सुहिणियूं वीडियो ऐं ऑडियो उन नात ख़्वान जो रिकॉर्ड करे तमामु आशिक़ रसूल सजणनि जे ख़िदमत में पेश करे उन दिलनि खे सुकून पहुचाईंदा आहिनि। इंशाअल्लाह अल्लाह तबारक व तआला हिन सिंध स्टूडियो जी जेका महिनत पंहिंजे बारगाह में क़बूल फ़रमाए, अञा वधीक तरक़ी अता फ़रमाए। माशाअल्लाह सभई दोस्तनि खे गुज़ारिश आहे सभिनी खे त हिन चैनल खे वधि खां वधि शेयर, लाइक ऐं सब्सक्राइब कंदा त जीअं नयूं नातूं नवां जेको सो मौज़ू तव्हां आशिक़नि ते पहुचनि। तव्हांजे लाइक कंदो या सब्सक्राइब कंदो त ॿियनि दोस्तनि ते इहे शयूं पहुचंदियूं त दोस्तनि जो साईं हिन स्टूडियो वारनि जो जी दिलि अञा वधीक कमु करण ते अञा वधीक चवंदी त अञा तव्हां सजणनि जे वटि ई तोहफ़ा पेश कया वञनि। माशाअल्लाह माशाअल्लाह साईं, वॾियूं महिरबानियूं, अव्हां जूं लख महिरबानियूं, लख कुर्ब। मौला शाद आबाद रखे तव्हांखे, सरकार जी सनाख़ानी हमेशह कंदा रहो। असांजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। ऐं सभिनी दोस्तनि खे ॿुधायां त फ़क़ीर मज़हर अली ख़ासकेली साहब जूं जेके नयूं नातूं असांजे स्टूडियो में रिकॉर्ड थियूं आहिनि उहे अव्हांखे जावेद भी मोराई यूट्यूब चैनल ते मिलंदियूं। इंशाअल्लाह उनखे तव्हां सर्च करे ऐं उन चैनल खे सब्सक्राइब कंदव त इंशाअल्लाह साईं जन जूं जेके बि नात ख़ाने जूं महफ़िलूं आहिनि या नातूं रिकॉर्ड आहिनि असांजे स्टूडियो में उहे अव्हांखे मिली वेंदियूं। उहे ॿुधो, आशिक़ रसूलनि ताईं शेयर कयो, सवाब जारिया अव्हांखे मिलंदो। इंशाअल्लाह असांखे इजाज़त ॾींदा, पंहिंजी दुआउनि में यादि रखंदा। सिंध डिजिटल स्टूडियो पूरी टीम, मौला सभिनी खे शाद आबाद रखे। महिरबानी। पुराणियूं यादूं